ओहो अला बाबा इमरान यार हाणे कमु तो में फाथो आहे। हाँ इहो कमु थोरो ॾुखियो आहे। अहिड़नि हालातनि में इहो कमु जेको आहे सो अलाह करे तोखां थिए, पर मूंखे उमेद आहे थी वेंदो। पोइ यार इमरान यार 500 रुपए जी मूंखे ज़रूरत आहे यार। छा थियो जो बाबा जी तबियत राति ख़राबु थी पई, पोइ अस्पताल वठी वियासीं। सो डॉक्टर दवाऊं लिखी ॾिनियूं 1000 रुपए जूं। ऐं ग़रीब माण्हू 1000 रुपया। सो 2 गोरियूं 1000 रुपए 2 गोरियूं 500 रुपया यार मूं वटि पिया आहिनि। हाँ सम्झे, बाक़ी 500 रुपया बि खपिया। सो मुंहिंजे इमरान खां वठी अचां थो, बसि कमु पंहिंजो थी वियो। हाणे तूं मूंखे 500 रुपया ॾे त यार आउं हलां दवाऊं ॿवाऊं वञी वठूं यार। 500? हाँ 500 रुपया। यार क्या हुआ? हाँ तो घर पे आन दो लिया दो नी। हलो हलो मूंखे खणी रस ॿियो खुश वेठो खुश आहीं? अल्लाह शुक्र है सब खैर। तूं ॿुधा तयार आहीं? बस दुआऊं लॻियो पियो न यार फाज़ल। हाँ मसलो हिकिड़ो लॻो पियो आहे। हाँ मसलो मिड़ी जान जग जान जहिड़ो ॿियो हाणे मिड़ी कहिड़ो मसलो? यार मसलो इहो लॻो पियो फाज़ल, भाउ वेठो आहीं पाण यार प्राइमरी गॾु पढ़ियासीं न, यादि आहे? हाँ प्राइमरी गॾु पढ़ियासीं। उनजे अंदरि इहो थियो जो पोइ यार बाबा गॾु हलंदो कोन्हो, बाबा गॾु हलंदो कोन्हो या ॿियो को वॾो केरु हो कोन, पाण हुआसीं नंढा ॿार। पोइ केरु सणाई करण वारो हो कोन। पोइ उते थिया जो जेको पंहिंजो 5 जो जेको सर्टिफिकेट हो न, उनमें थी वियो मसलो। उनमें थियो त डेट ऑफ बर्थ जेका हुई न उनमें, ऐं जेके मुंहिंजो शनाख्ती कार्ड जो जेको डेट ऑफ बर्थ आहे न उनमें थी वियो आहे मसलो। माना हू बी लिखियलु आहे, हुते बी लिखियलु आहे। मैट्रिक में वरी पी जे नाले माना मसलो थी वियो। अच्छा हाँ उते लिखियलु आहे मोहम्मद मूसा। हाँ हाँ उते ख़ाली मूसो लिखियलु आहे। अरे माना इन में हाणे तो ख़बर सरकारी कमु आहे। पोइ में वरी हिकिड़े अमरा खे चई मुन चई यार रुपया 25,000 रुपया लॻंदा। रुपया 25,000 रुपया ऐं किथां ग़रीब माण्हू तो इहे रुपया 25,000 रुपया मूंखां कोन थिया आहिनि। हाणे तो ख़बर सरकारी नौकरी मूंखे मिलंदी कोन, लेकिन यार आयूं उन में कोन कयोसीं, माना कोन मिली जहिड़ो कर। भाउ वेठो आहीं इन करे आउं मज़ूरी करियां थो। पोइ मज़ूरी सिर तगारी कयोसीं, किथे गाह जो कांबो करण लाइ कंहिं ॾिनो, पोइ उते उहो कयोसीं। बनी जो थोरो घणो कमु मिलियो उहो कयोसीं। किथे वञी होटल ते वञी कयोसीं, उतां 5 ॾींहं बीठासीं, 5 ॾींहं वरी उतां कढिया वियासीं। जेको हाल आहे जो अभी मां थोरो कमु कयोसीं, जेको सिस्टम आहे बहरहाल उन मां रुपया 500 रुपया मूंखे माना रोज़ पिया मिलनि। 15,000 रुपया जहिड़ो कर महीनो ठहियो वञे। फज़ल 500 रुपया कमाया। अहिड़ी हालत आहे हींअर 700 रुपया माना लीटर गिहु लॻो पियो आहे। अटे जी मन तो ख़बर आहे केतिरो महांगो लॻो पियो आहे। पूरी कोन्हे 500 रुपया। गिहु वठां त अटो कोन्हे, अटो वठां त खंडु कोन्हे, खंडु वठां त पती कोन्हे, पती वठां त नंढे ॿार जो मुंहिंजो छोकिरो उनजो खीरु कोन्हे। 4 ॾींहं उन खीरु कोन पीतो आहे। ॿार नंढो उन खीरु कोन पीतो आहे। ठीकु आहे, खीरु कोन्हे असां वटि, अटो कोन्हे, गिहु कोन्हे। अहिड़ी हालत लॻी पई आहे। घर में रहां 7,000 रुपया महीनो उनजो ॾियां। बिजली पाणी जो बिल अलॻि थियो वञे। 7,000 रुपये में 5,000 मूंखे हिन महीने थिया। 2,000 रुपये में खुटी पियसि। पिनी दर ते हर कंहिंजे दर ते बीह रहे त कसम ख़ुदा जो फाज़ल आउं ॿुधायां रीड़ूं पातमि माण्हुनि जे दरनि ते वेठो कलाकनि जा मूं माण्हू ॿाहिरि न निकिरनि। अहिड़ी हालत आहे, पट पटा लॻी पई। हर कंहिंजो ॾोह कोन्हे। तूं पाण ॿुधाए, तूं माना 500 लाइ आया आहिनि वरी बि मिंथू कयमि, मेड़ूं कयमि। मुंहिंजो जानी यार 2,000 रुपया ॾियो, हिन में भला तव्हांजो छा थो मज़ूरी करे तव्हांखे पिनी बि ॾेई ईंदसि। सेठ खे चयमि, हुन चयो बाबा तुते कहिड़ो मयार, अॼु हिते आई सुभाणे न हुजे, असां पाण झलिया पिया आहियूं। 2,000 कंहिं मूंखे कोन ॾिना। इहा हालत थी वई 4 ॾींहं। मूं चयो वञी ख़ुदकुशी थो करे पंहिंजे ॿारनि खे वठी। अहिड़ी मुंहिंजी हालत थी पर वरी बि छा कयां। मूं चयो ख़ुदकुशी आराम आहे, सुठी ॻाल्हि कोन्हे, कोन कयो हुई। वरी बि उतां खां पोइ वरी कंहिं आसरो ॾिनो। 2,000 रुपया लोन खयमि वाणीअ खां लोन खयमि। लोन खणी उन मां 1,500 रुपया ॾिनमि कंहिंखे, किराए वारे खे 5,000 मिलाए करे 500 रुपया खणी खीसे में लॻायमि। 500 रुपया खीसे में लॻाए। मुंहिंजो 500 मां थींदो गुज़ारो त हुअं ई कोन थींदो। मुंहिंजो 500 रुपया खणी करे ऐं मोटरसाइकिल ते हलियो वञा नानी जे घर। ठीकु आहे, मोटरसाइकिल ते। हाँ मोटरसाइकिल में नानी जे घर वञा, उतां 500 रुपये तेल लॻे, ईंदे वेंदे 1,000 रुपये तेल लॻे। हितां त वञा, वापसी केरु वठी ईंदो? वापसी अचणु चलो ठीकु आहे, हुतां खां केरु 500 रुपया ॾेई तेल भराए पोयां कटो रखाए ॾिना। कटो खणी किरी पई या केरु गॾु हलण वारो चलो हुजे न हुजे अलॻि ॻाल्हि आहे। टायर पंचर जा 50 रुपया मूं वटि कोन्हे। दुकान वारो छा थो करे उहो बि हाणे मुंहिंजो जेके मूंखे उतां मटणु कोन ॾिए। हिन उहो जेको रस्तो आहे न सिरानी स्टॉप, हितां कोन वेंदो आहे। ऐं वरी हुतां महाबली शाह खां फिरी वेंदो आहे।
अल्लाह उहो ॾिसे थो टे चकर दर ते आयो आहे, वेठो आहियां, ठुका करे पियो, गारियूं ॾियो वञे, बूंढा ॾियो वञे, ॿारनि खे चयो वञे, हुनजी माई घर आई, 7-8 हज़ार रुपया हुनजो बिल थी वियो। पाणी जो डमियूं भरणु वियसि, पाणी जो डमी ऐं सॼो ॾींहुं कुल्हे ते खणी फाज़ल कुल्हे ते खणी ऐं दौड़ायां, हाणे पाणी भरियां, मज़ूरी करियां, बचनि जी करियां, एॾी गर्मी लॻी पई आहे। कल्ह हू छा थो करे, हिते जेको लखू वेठो आहे न, लखू चांडियो, इहो छा थो करे, इहो मुंहिंजी बिजली कटे वियो हलियो। 500 रुपया बि ॾियांसि हर महीने, ठीकु आहे, 500 रुपया ॾियां, कॾहिं 300 ॾियां, हाणे थींदो आहे, कॾहिं माण्हू ॾेई सघंदो, कॾहिं कोन सघे, हिन महीने आउं ॾेई कोन सघियसि, मुंहिंजी बिजली कटे वियो हलियो। कढ़नि पिया मुंहिंजा ॿार, अल्लाह गर्मी में कढ़नि पिया, पचनि पिया, अहिड़ी उन्हनि जी हालति आहे। पाणी अचे कोन, बिजली कोन्हे न, हां अच्छा बिजली कोन्हे न, त पाणी छा था कनि, पाणी कोन्हे जो हू व्यंजन माना उहो सफ़ा सड़नि पिया। हिते जे वेर पथर थी वियो, लुड़क सुकी आहे, जानी एॾी हालति आहे, छा रोए माण्हू करे, माइटनि जी क़दुरु कयोसीं कोन, पोइ हाणे इहे हालति आहिनि, छा ज़माने असुर ॿुधाए। पर वरी बि तूं आयो आहीं अखियुनि ते, तोखे 500 आउं हली घर ॾियां थो, 500 तूं खण, मूंखे अलाह मूंखे ॾींदो, तुंहिंजो पीउ आहे त माना उहो थिए। न बाबा, ए बाबा वञी उखो मरे यार, तुंहिंजी अहिड़ी हालत लॻी पई आहे यार। हे 500 रुपया हे तूं रख, हे मुंहिंजा खण तूं यार। न यार तूं मुंहिंजा खण तूं यार, अरे तव्हां मागे बुख था मरो यार, सफ़ा यार कसम सां तूं खण यार, तूं खण। जो 3 ॾींहं गुज़ारो करे आयासीं न, वरी बि किथां को आहे, को लंघण रहिया न बाबा न। अरे बाबा तूं खण यार, कसम इहा ॻाल्हि कोन्हे। अरे यार ये सच्ची ये ॻाल्हि आहे यार, तूं सफ़ा आहे। अच्छा पैसा यार तूं खण, हुतां खां पोइ हुते घरां हिते माना अची वेही रहियो आहे, माना पंहिंजे बच्चनि जो मुंहुं न ॾिसी। अचे बाबा पैसा खण, अचे खण, रख मुंहिंजी ॻाल्हि वञे, रख ठीकु आहे यार, माशाल्लाह यार। पिणे सलाम ॾे। न बाबा न बाबा न परे न बाबा, न महिरबानी अल्लाह।